अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जी ड्रामे सांवल यार पिया जी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। तो अॼु वीडियो मुकम्मल ॾिसंदा ताकि तव्हांखे सारी अपडेट सम्झ में अचे दोस्तों। चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तो तव्हां ॾिठो हूंदो त मूसा केतिरी चालाकी सां असलम खे जेको आहे त पुलिस जे हथां क़ैद कराए छॾियो ऐं एसएचओ बाबर जेको आहे त उनखे गिरफ़्तार करे सॼे अमले खे, जेको बि उनजो गैराज जो जेको माण्हू हुया त उन्हनि खे गिरफ़्तार करे वठी वियो दोस्तों। ऐं जेको आहे त आलियान जेको आहे त उनजे साम्हूं बि जेको आहे त मूसा दाऊद जेको आहे त साधु साबित थी वियो ऐं उनजे साम्हूं इहा ॻाल्हि रखी वई दोस्तों। अहिड़ी चालाकी सां जेको आहे त असलम खे फसाए वियो जो उनजे माना बिना जेको आहे त कागज़नि वारी गाॾी बीहारे करे ऐं उनजी चोरीअ जो इल्ज़ाम हणी करे त चोरीअ जूं गाॾियुनि जा हिते पुर्ज़ा जेको आहे त सेल थींदा आहिनि, अहिड़े हिसाब सां उनखे जेको आहे त असलम खे गिरफ़्तार कयो वियो दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॾसींदो हलां त इहे ई ॻाल्हियूं जेका आहे त फ़िरोज़ ख़ान जेको आलियान आहे उनखे पंहिंजो पीउ मूसा दाऊद ॿुधाए करे मुतमिन करे वियो ऐं जेको आहे त फ़िरोज़ ख़ान आलियान जेको आहे त सम्झणु लॻो त मुंहिंजे पीउ जो त ॾोह ई न आहे, वरी बि माना सर जेको आहे त ॾोह में पीउ जेको आहे त मुंहिंजे पीउ खे विच में करे थी दोस्तों। जी दोस्तों, तव्हांखे ॾसींदो हलां त नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त सांवल जेको आहे त पीउ खे वठी करे पीउ जी ज़िंदगी बचाइण लाइ जेको आहे त ससूअ वटि वठी वेंदो ऐं ससूअ खे ॾसींदो त हिनखे मां मदद करणु चाहियां थो। उन ससूअ वटि जेको आहे त पीउ खे रहाईंदो कहिड़े बि हिसाब सां। पीउ जेको आहे त ससूई ताईं पहुचंदी ऐं उन सां ॻाल्हि ॿोल कंदी। ससूई जीअं त सांवल जी पहिरीं महबूबा आहे दोस्तों। ऐं तव्हांखे ॾसींदो हलां त नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त सांवल खे जेको आहे त दाऊद मूसा जेको आहे त शूट कराइण जी कोशिशि कंदो, पर सांवल जेको आहे बची वेंदो। उनखे जेको आहे त ॿांह में गोली लॻंदी ऐं उनजी ॿांह ज़ख़्मी थींदी दोस्तों। ऐं फुल जेको आहे त हाणे मूसा दाऊद जेको आहे सम्झी वियो आहे त जेको सांवल आहे त उहो मुजरिम आहे ऐं उहो मूंखां फिरी वियो आहे। उनखे जेको आहे त माराइण जी कोशिशि कंदो, जीअं त सांवल हुनजो वॾो मोहरो हुयो हिकिड़ो, जंहिंजे वसीले उहो सभु मसइला हल कंदो हुयो दाऊद, पर उहो ई फिरी वियो त हाणे जेको आहे त उनखे ई माराइण जे पोयां दाऊद पइजी वेंदो दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नेक्स्ट एपिसोड दोस्तों जेको अचण वारो आहे त हिकु ज़बरदस्त एपिसोड थियण वारो आहे। उन में आलियान जेको आहे त उहो बि जेको आहे त न पीउ जे पीउ जी भर्ज सोचींदो, न पंहिंजे पीउ जी भर्ज सोचींदो ऐं उहो बि अलॻि तरीक़े सां जेको आहे त पंहिंजी जेको आहे जासूसी कंदो ऐं उहो तलाश करण जी कोशिशि कंदो त हीअ जेके ॿई धुरियूं जेके हिक ॿिए सां अटकी रहियूं आहिनि त इन्हनि खे विढ़ाए केरु रहियो आहे ऐं इन में ॾोह कंहिंजो आहे। शायदि जो मुंहिंजे बाबा जो या जेको आहे त पीउ जे पीउ जो असलम जो ॾोह आहे त जेको आलियान आहे दोस्तों त उहो पंहिंजे हिसाब सां जेको आहे त जांच जूच कंदो दोस्तों। ऐं जेको आहे त पीउ बि हिकु भेरो जेको ॿीहर जेको जंग जे माना इरादे सां, जीअं त सांवल जेको आहे त असलम जे ॿधजण खां पोइ जेको आहे त पीउ जो भरपूर साथ ॾींदो ऐं पीउ में इहा हिमत ॾियाराईंदो त तूं माना जेको आहे तोखे विख विख ते लहिणो आहे, तोखे हिमत करणी आहे। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई। वीडियो पसंदि आहे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। हलूं था, वरी मिलंदा तव्हां सां न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़।